सिंधु माथरी जी तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंधु माथरी जी तहज़ीब ऐं मिस्र जे विच में वापारी लाॻापन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधु माथरी जी तहज़ीब ऐं क़दीम मिस्र दुनिया जे ॿिनि अहम क़दीम तहज़ीबुनि मां आहिनि जेकी तक़रीबन 3000 साल क़िबल मसीह यानी अॼु खां 5000 साल अॻु उरूज ते रहियूं ॿई तहज़ीबूं। ॿिन्ही तहज़ीबुनि जी तरक़ी याफ़्ता शहरी निज़ाम जेको हुयो वापारी सरगर्मियूं ऐं सक़ाफ़ती अवसर उन्हनि खे आलमी तारीख़ में नुमायान हैसियत ॾिनी। माना आलमी तारीख़ में जेके वॾियूं वॾियूं तहज़ीबूं आहिनि उन में सिंधु तहज़ीब, इराक जी मेसोपोटामिया तहज़ीब, मिस्र जी तहज़ीब। हाणे सुवालु इहो आहे त छा मिस्र ऐं सिंधु तहज़ीब इन्हनि ॿिन्ही तहज़ीबुनि जे विच में सिधो या अणसिधो वापारी राब्तो मौजूदु हुयो। पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो मौज़ू इहो ई हूंदो त हिननि ॿिन्ही तहज़ीबुनि विच में राब्तो कीअं हुयो वापारी। हाणे सिंधु माथरी जी तहज़ीब जा अहम शहर मोहनजोदड़ो, हड़ापा, चांहो जो दड़ो ऐं उनखां सवाइ लोथल वापार ऐं सनत जा मर्कज़ हुया। जॾहिं त मिस्र में वरी नील दरिया जे किनारे ते तरक़ी कंदड़ तहज़ीब पंहिंजे ज़रई ऐं वापारी क़ुवत तौरु मशहूरु हुई। ॿिन्ही तहज़ीबुनि वटि मुनज़्ज़म समाजी ऐं इक़्तिसादी निज़ाम मौजूदु हुयो। ॿई तहज़ीबूं वापार जी बुनियाद ते या वापार खे हथी ॾींदड़ तहज़ीबूं। घणनि माहिरनि जी राय आहे त सिंधु तहज़ीब ऐं मिस्र जे विच में वापार घणो करे सिधे बदिरां विच वारनि इलाइक़नि ज़रिए थींदो। ख़ासि तौर मेसोपोटामिया यानी क़दीम इराक हिन वापार में पुल जो कमु कंदी हुई। क़दीम इराक जी तहज़ीब जा वारिस मेसोपोटामिया जे लिखत में मेलोहा जो ज़िक्र मिले थो जंहिंखे माहिर सिंधु माथरी सां ॻंढीनि था। मेलोहा जा जेके मेसोपोटामिया में जेके मेलोहा जा माण्हू सुञाता वेंदा हुआ सिंधु तहज़ीब जे हवाले सां उन्हनि जा वरी अणसिधी तरह वापारी लाॻापा मिस्र सां हुया। हाणे सिंधु तहज़ीब जा वापारी जहाज़ अरबी समुंड ज़रिए ईरानी नार ते वेंदा हुया जितां वापार अॻिते मिस्र ताईं पहुचंदो हुयो। हिन सिलसिले में लोथल हिकु अहम बंदरगाह तौरु सुञातो वञे थो जिते डाकयार्ड बि मिलियो आहे जेको सामूंडी वापार जे तरक़ीअ जो सबूत आहे। लोथल मिस्र ऐं वेझनि इलाइक़नि मां अहिड़ा मोती मिलिया आहिनि जेकी सिंधु तहज़ीब जी ख़ासि सुञाणप आहिनि। इन्हनि मोतियुनि जे ठाहिण जी टेक्नोलॉजी सिंधु माथरीअ सां मुशाबत रखे थी। कुझु मिस्री शयुनि में अहिड़ी डिज़ाइन मिले थी जेका सिंधु तहज़ीब जे फ़न सां मुशाबत रखे थी जंहिंमां सक़ाफ़ती राब्तनि जा सबूत मिलनि था। माना हितां इहे शयूं मिस्र ताईं पहुचनि। मेसोपोटामिया जेके मोहरूं आहिनि मिलियूं आहिनि उन्हनि मोहरनि ऐं वापारी रिकॉर्ड मां ज़ाहिर थिए थो त सिंधु तहज़ीब जी शयूं ओलह तरफ़ मुंतक़िल थींदियूं हुयूं जेकी आख़िरकार मिस्र ताईं वञी पहुचंदियूं हुयूं। हाणे उन में जेके असां वटां सिंधु तहज़ीब जा वारस जेके शयूं वापार लाइ ओॾांहुं मोकिलींदा हुआ उन्हनि में क़ीमती पथर जूं शयूं, मोती, ज़ेवर, कपिड़ो, ख़ासि करे कपह जो कपिड़ो ऐं धात जा औज़ार। ओॾां वरी हू जेके शयूं आणींदा हुआ उन जे बदिले में सोन ऐं क़ीमती धातु, मिस्री दस्तकारी जूं शयूं, ॿियो वरी जेके सक़ाफ़ती हुननि जा ब्रांड्स हुया। वापार जेको हुयो उन सिंधु तहज़ीब जे शहरी तरक़ी ऐं सनतुनि खे हथी ॾिनी
ऐं उन ई वापार जो बुनियादु मिस्र सां असांजा सिंधु तहज़ीब वारसनि जा लाॻापा वापार ज़रिए फ़न डिज़ाइन ऐं टेक्नोलॉजीअ जी हितां खां होॾां मुंतक़िली थी उतां वरी हेॾां मुंतक़िली थी ही वापार क़दीम दुनिया जे विच में राब्तनि इंटरकनेक्शन जो अहम मिसाल आहे जंहिंखे इब्तिदाई ग्लोबलाइज़ेशन पिणु चई सघिजे थो जेतोणीकि सिंधु तहज़ीब ऐं मिस्र जे विच में सिधे वापार जा वाज़ सबूत महदूद आहिनि पर अण सिधे वापार जा सबूत काफ़ी मज़बूत आहिनि मेसोपोटेमा ऐं ईरानी नार ज़रिए वापारी नेटवर्क ॿिन्ही तहज़ीबुनि खे ॻंढींदा हुया इन खां अलावा आसार क़दीमा मां मिलंदड़ मवाद ॿिन्ही तहज़ीबुनि जे विच में इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती राब्ते जी बि तस्दीक़ करे थो सिंधु माथिरी तहज़ीब ऐं मिस्र जे विच में वापारी लाॻापा घणो करे अण सिधी नोयत जा हुया जेकी मेसोपोटेमा ऐं सामुंडी रस्तनि ज़रिए क़ाइमु हुया हाणे इहे लाॻापा न सिर्फ़ु इक़्तिसादी अहमियत रखनि था पर क़दीम दुनिया जे तहज़ीबुनि विच में राब्तनि ऐं ताआवन जो बि हिकिड़ो अहम मिसाल पेश कनि था हीउ तमामु इंतिहाई अहम मौज़ू आहे त सिंधु तहज़ीब जा वारस अॼु खां हज़ार साल अॻु दुनिया सां कीअं गॾियल हुया अव्हां जी वॾी वॾी महिरबानी